नई गाज नदी आहे। हिते ही प्रोजेक्ट मुशरफ दौर में ठाहियो वियो 2004 शायद 5 में। हुन खां पोइ वरी हिते काई डेवलपमेंट न कई वई आहे। ही टैंकी आहे हितां गोरख दिल्ली खे सप्लाई थींदो हुयो। पोइ माना प्रोजेक्ट हाणे तबाह थी वियो आहे। गोरख जे लाइ सॉरी गाज नदी आई आहे। ऐं हीअ आहे वीचारो लुंड फ़क़ीर जेको हिते वेठो हूंदो आहे। हिते महीननि जा महीना रहंदा आहिनि। ऐं हिनजी हीअ झोपड़ी आहे ऐं मथे बाल चढ़ंदो आहे जंहिंखे महीना हिते रहंदा आहिनि। सामान साड़े सां गॾिजी पोइ वरी हलिया वेंदा आहिनि वीचारा। आहिनि भाई पंहिंजी हीअ असांजी बाइक्स आहिनि। बरसाति ते रस्तो टुटी वियो आहे, तबाह थी वियो आहे, काई डेवलपमेंट न आहे। अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे असांजे वालियुनि खे, हुक्मराननि खे रस्तो सही थी सघे। सुभान अल्लाह। नई गाज रिवर हालिया बरसातुनि खां मूड खां पोइ जो मंज़र आहिनि। लेकिन हिते डैम ठहे त काशे जी आवाम ॾाढी ख़ुशहाल थिए। प्रोजेक्ट मुशरफ जे दौर जा आहिनि जेके मुकमल कया विया, पर हुन खां पोइ जल्दी आइए।